जैकमाबाद में बीसर बिरादरी पारां मौलादात पुलिस खिलाफ एहतजाज किया वियो। मुज़ाहिरीन जो चवण हो त ॻोठ राजू वीसर मां असांजो नौजवान अगवा थी वियो आहे। 3 महीना गुज़रण बावजूद पुलिस केस दाख़िल नाहे कयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे SS न्यूज़ रिपोर्टर राशिद बलोच। जी आगाह कजो। जी बिल्कुल, मौलादात थाने जी हथ ॻोठ राजो वीसर में 3 महीना अग जो नौजवान ज़ाहिद वीसर पुरसरा नमूने गुम थी वियो। तंहिंखां पोइ वारसन पारां पुलिस ॾे बार बार वञनि पिया। हिननि जो इहो चवणु आहे जो 2021 में भी इहो माण्हू अगवा थियो हुयो, जंहिंखां सखर पुलिस बाज़ियाब कराइनो। वरी हिन भेरे जो तूं अगवा थी वियो आहे, 3 महीना जेके थी विया आहिनि। हिननि जो पुलिस ॾे बार बार विया आहिनि, शिकायतूं कयूं तो मगर पोइ बि तदारुक न थियो आहे। हिननि जो छोकिरो बाज़ियाब न थियो आहे। इन सिलसिले में हीअ एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि जा वारिस अचो, हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वधीक छा था ॿुधाइनि? साईं तव्हां असांखे ॿुधाइजो कीअं छोकिरो गुम थी वियो? साईं 27वीं मार्च ते स्कूल मां वापसी थियो आहे नंढड़ो, उतां अगवा थी वियो आहे रस्ते मां। असां वञी NC कराई आहे थाणे ते, मौलादात थाणे ते NC कराई आहे। SSP ॾे आया आहियूं। SSP बि असांजो कुझु बि हिन महिल ताईं तगारो न कयो आहे। ख़ुदा करण इन्हनि जो पंहिंजो बचो ईअं हुजे हा त घर में वेही न रहनि हा। बचे जहिड़ी शइ आहे, हिन महिल ताईं को बि असांजो मसइले जो हल न निकितो आहे। महिरबानी करे असां सिंध IG खे मथे चऊं था, अपील कयूं था त महिरबानी करे असांजो बच्चो बाज़ार थी वञे। 27 मार्च का अगवा थियल, पहिरियों भी अगवा थियल जेको असां पुलिस के सब कुछ डिटेल ॾसीसीं त असांजो ईअं अगवा थियल आहे। उनजी पहिरियों भी इन FIR न थी हुई, न हींअर ई FIR थिए थी। NC थी 3 महीननि में पुलिस सिर्फ़ु इहो दिलासो ॾिए थी त तव्हां बि ॻोल्हियो, असां बि ॻोल्हियूं था। असां IG सिंध खां DIG लाड़काणो SP जैकाबाद खां इहो अर्ज़ु कयूं था साईं असांजो बाज़ियाब करायो वञे। ज़ाहिद वीसर जे वालिद ऐं उनजे बिरादर जा तव्हां ॻाल्हियूं ॿुधा। हुननि जो इहो चवणु आहे असांजो ज़ाहिद वीसर 3 महीना थी चुका आहिनि, गुम थी वियो आहे। अञा ताईं उहो किथे उन्हनि जो ॾस पतो न आहे। असांजे घरनि में कोराम मुतल आहे। हिननि जेको आहे IG सिंध DIG लाड़काणो SSP जैकाबाद खां घुर कयो आहे। ख़ुदा रा असां ज़ाहिद वीसर खे बाज़ियाब करे असांखे ॾिनो वञे, जीअं असांजे घरनि में थियल परेशानी गुम कई वञे। कैमरा टीम सां राशिद बलोच SS न्यूज़ TV जैकाबाद।